गिला कई तई जेकर नेकियों में पूरियों थी बस अल्लाह फरमाइंदो जंहिंजी गिला कई तई इन जा गुनाह खणो हिन जे विचे में उधर एक टाइम ते फरमाए पान फरमाए मुफलिस मुफलिस छाके चेबो मुफलिस माना सुन्यो सुन्यो खबर त छाके चेबो साहब के हौसला जे माल को ने वो सुन्यो पान फरमाए नहीं यो मुफलिस ना है सुन्यो इन के न चेबो सुन्यो हुआ जो क़यामत जो दी थे दुनिया के अंदर मानो परावा हक खादा हुन की गिला हुन जी गीबत हुन ते बहतान हुन ते इल्जाम हुन जी इज्जत लाइन हुन जो कठो लाइन हुन के बेइज्जत कर हुन जो हक खान यतीमन जा माल खान रिश्वत जा माल खान भाई सजे मुल्क के डारे ते का बाद में मो जने क़यामत जो दी थींदो हिसाब किताब शुरू थी वेंदो परावा हक खादा हुंदे वो सब न का वरता वेंदा हाणे उते बियो तो माल ॾियण लाइ कोन हूंदो पर नेकियूं हूंदसि उहे हुन जो मुंतक़िल कई वेंदो हुन जो हक़ खाधई ॾियो हिन जो नेकियूं हुनखे हुन जो हक़ खाधई इहे नेकियूं हिन जो चुकाया हुनखे ॾियो इहे सभु नेकियूं फुराए वेंदो का बि शइ हुन वटि कान रहंदी हाणे उहो हमरा वरी ॿियनि जा जॾहिं नेकियूं ख़तम थी वियूं त जंहिंजा हक़ हूंदसि या गिलाऊं गीबतूं कयूं अथई उन्हनि जा वरी गुनाह खणी हिन जे गिचीअ में विधा वेंदा हुज़ूर फरमायो इहो सुन्यो मुफ़लिस इहो अथव सुन्यो इहो अथव हशरगाह जे मैदान में ईंदो ॿ नेकियूं हूंदई उहे बि हक़दार जंहिंजा हक़ खाधा हूंदई खणी वेंदा हाणे ठलो ईअं रहियो का शइ कान्हे न वाह न इधर न को उधर साईं फरमायो इहो सुन्यो अथव दुआ कयो खुदा अहिड़ी सुनाईअ खां तव्हां असांखे बचाए अल्लाह अहिड़ी मुफ़लिस खां बचाए बहाना न ठाहियो ज़िंदगी आरज़ी आहे ये खुदा जी इबादत खां परे आहे त परे नथी अचो खुदा जी इबादत कर उहे जी हज़रत मुर्शिद गौसे आज़म जी तालीम आहे सवे साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो चओ वॾे आवाज़ सां कस कान लॻंदव का ख़बर न आहे बयान कहिड़ो ॿुधनि था चाहियो त मां भला उहो शुरू कयां वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ सवे साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो लखे कई जारिया लखे कई मारिया सो अल्लाह 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 सभई चओ सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 इस जो चंद्र तारा कया कई रोशन बिना बटे कपहजे बिना रमज़ रोगन इस जो चंद्र तारा कया कई रोशन बिना बटे कपहजे बिना रमज़ रोगन सबन खे सरचाए ॾिसे कोन ॾोहल सबन खे सरचाए ॾिसे कोन ॾोहल हवा पाए पानी दरिया कहे बहाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 दुरूद
पूरी आवाज से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कंधा पिया हीअं हूअं कयो त अलाए केॾी महिल बसि कनि मां देर ई आख़िर शुरू देर सां शुरू थियो त जल्दीअ में कीअं बसि कंदुसि ज़ोर सां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हर सहाबी नबी जन्नती जन्नती ताजदार खत्म नबूवत लगे तो ॿुधण जो मूड अथव थोरी आवाज़ सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो वकूनू मअस सादिक़ीन मुझो खौफ भी रखजा। अल्लाह फरमाए तो त मुझे सच्चन बानन सां गॾु बि हुजजा। सोबत जो असर थींदो आहे नेक जे सोबत में वेहंदा नेक थींदा। सोबत साले तुरा साले कुनद सोबत ताले तुरा ताले कुनद नेक जे सोबत में हूंदा नेक बणजी वेंदा। नमाज़ी जी सोबत में वेहंदा नमाज़ी बणजी वेंदा। रोज़ेदार जी सोबत वठंदा अवां ते बि रंग चढ़ंदो तव्हां बि रोज़ा रखण शुरू कंदा। अगर शराबनि कबाबनि जी संगत वञी रचाईंदो त पोइ हुननि जो सोबत जो रंग चढ़ंदो। मदीने वारे फरमायो अल मरउ अला दीन खलीलिही माण्हू हमेशा पंहिंजे दोस्त जे दीन ते सुञातो वेंदो आहे। माण्हू तव्हां जे बारे में छा था सम्झनि मुंहिंजे बारे में छा था सोचनि या पुछण जी ज़रूरत ई कान्हे। तजस्सुस जी ज़रूरत ई कान्हे जासूस मोकिलण जी ज़रूरत नाहे। त वञो कचहरियुनि में वेहो दुकाननि ते वञो शहरनि में वञो माण्हू मुंहिंजे बारे में छा था चवनि इहो मोकिलण जी माण्हू मोकिलण जी ज़रूरत ई नाहे। न जासूसी न को तजस्सुस बसि इहो ॾिहार त मुंहिंजे संगत में केरु आहे जहिड़ा तव्हां असांजा दोस्त हूंदा तव्हां असांखे माण्हू बि ओढ़ो ई सम्झंदा। अगर दोस्त नेक माण्हू नेक तोखे सम्झंदा। अगर दोस्त असांजा शराबी कबाबी हूंदा दोस्त असांजा व्याजी हूंदा दोस्त असांजा राशी हूंदा पोइ माण्हू असांखे बि ओढ़ो ई सम्झंदा। 14 सदियूं पहिरियां तव्हां असांजे नबी फरमायो अल मरउ अला दीन खलीलिही माण्हू पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे। हुज़ूर फरमायो फलयंजुर अहदुकुम मन युखालिल पोइ तव्हां मां हर हिक खे नज़र करणु घुरिजे त कंहिंसां तो दोस्ती रखी कंहिंखे तो पंहिंजो दोस्त बणायो आहे। दोस्त जेकॾहिं बणाइणो आहे त पहिरियां हुज़ूर जे सीरत खे पढ़ हुज़ूर जो तरीक़ो पढ़ अल्लाह जो क़ुरान पढ़ मुस्तफ़ा जी सुन्नत पढ़ उन खां बाद में कंहिंखे दोस्त बणा। पंहिंजे मर्ज़ी सां कंहिंखे दोस्त मुंतखब न कजां जो त क़ुरान जो फ़ैसिलो आहे अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। कुरान फरमाए तो क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा दोस्त ॿियनि दोस्तनि जा दुश्मन थी वेंदा। दुनिया में घाटा यार हा दुनिया में भला दोस्त हा बगमट यारियूं भेणनि जूं हुयूं हिक ॿिए खे शयूं कुर्बान हिक ॿिए जे मथां कंदा बि हा पर क़यामत जो ॾींहुं अहिड़ो आहे जो सभिनी खे हिक ॿिए खां धार करे छॾींदो। क़ुरान फरमाए तो दोस्त हिक ॿिए जा दुश्मन बनदा सिवा मुत्तक़िन जे परहेज़गारनि
कारण जे माना जेको तो जेका दोस्ती अल्लाह कारण कैसा रखी होंदी उहा दोस्ती दुनिया में भी कायम आ आखिरत में भी कायम आ उन जो फायदो दुनिया में भी मिलंदो कब्र में भी मिलंदो त क़यामत में भी मिलंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान फरमाए तो ॿिया दोस्त हिक ॿिए जा दुश्मन पर मुत्तकी न हूंदा कंहिंजा दुश्मन परहेज़गार न माना अल्लाह जे ख़ातिर जैसा तो दोस्ती रखी आहे ख़ुदा जे ख़ातिर दोस्ती रखी अथई इहा दोस्ती अहिड़ी आहे जेका दुश्मनीअ में तब्दील कान थींदी ज़ाहिर आहे माण्हू मुर्शिद सां दोस्तो रखंदो दोस्ती रखंदो मुरीद थींदो त अल्लाह कारण अल्लाह जे नेक सालिह वलीअ सां जे करे दोस्ती रखंदो अल्लाह कारण उन में इहो त इहा त लालच कान हूंदी न त को बाबा नौकरी मिलंदी या 5 रुपया मिलंदा या को ठीको मिलंदो इन जे लाइ दोस्ती न हूंदी आहे नेक सालिहनि सां दोस्ती हूंदी आहे त अल्लाह जे करे सुभान अल्लाह अल्लाह फरमाए थो इहा दोस्ती जेका तुंहिंजी हूंदी उहा तुंहिंजी तोखे फ़ाइदो पहुचाईंदी ऐं इहा दुश्मनीअ में बि तब्दील कान थींदी तंहिंजे करे अल्लाह फरमायो वकूनू मा सादिकीन सचनि सां गॾु हुजो नेकनि सालिहनि सां गॾु हुजो छो त इहे तव्हांजा दुश्मन कोन थींदा दुनिया में भी तव्हांजा दुश्मन न आहिनि आख़िरत में भी तव्हांजा दुश्मन कोन थींदा हिते बि तव्हांखे फ़ाइदो ॾियनि था आख़िरत में फ़ाइदो ॾींदा सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह जो तव्हां हदीस ॿुधायां सुभान अल्लाह सुनन नसाई जी हदीस शरीफ़ आहे हुज़ूर फरमाईंदा क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि खे नेकनि सालिहनि खे फरमाईंदो वञो जन्नत में अल्लाह खे अर्ज़ कंदा मौला असां कीअं वञूं अहिड़े न्यारे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह उन जेके सच्चनि सां गॾु रहिया क़ुरान फरमायो वकूनू मा सादिकीन नेकनि सालिहनि सच्चनि सां गॾु हुजो हाणे उहा सच्चनि जी यारी उते उथंदी अल्लाह खे अर्ज़ कंदा मौला कीअं वञूं कुछ माण्हू असां सां गॾु हा नमाज़ूं असां सां गॾु पढ़ंदा हा रोज़ा असां सां गॾु रखंदा हा ताल्लुक़ उन्हनि जा असां सां हा सोबतूं उन्हनि जूं असां सां हुयूं उहे अॼु जहन्नम में पिया आहिनि असां ईअं जन्नत में वञूं इहा ॻाल्हि असांजे संगत दोस्तीअ जे मुनासिब कोन्हे मौला असां तुंहिंजे हुज़ूर में सिफारिश कयूं था क़बूल कर हुननि खे कढ त कढ जन्नत में वञूं अल्लाह पंहिंजे यारनि खे फरमाईंदो वञो दर मां खोल रहियां थो जेके तव्हां सां गॾु वेहंदा उन्हनि खे वञी तलाश कयो ॻोल्हियो वञी उन्हनि खे ॿियनि खे त जहन्नम जी बाहि साड़ींदी पर हिन अल्लाह जे वलियनि खे कुझु बि कोन कंदी हुज़ूर फरमाइनि था अल्लाह उन्हनि खे फरमाईंदो वञो तव्हां जहन्नम में ॻोल्हियो वञी उन्हनि खे किथे तव्हांजा दोस्त आहिनि उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे ॿाहिरि कढो तव्हांजी सिफारिश क़बूल आहे तव्हां बि जन्नत में त तव्हां सां गॾु वेहण वारा इहो ई त फ़ाइदो आहे नेकनि सां गॾु इहो ई त फ़ाइदो आहे सचनि सां गॾु वेहण जो मुंहिंजा साईं इहो त आख़िरत जो फ़ाइदो आहे पर जेकॾहिं दुनिया में उन्हनि जी सोबत आहे न त पोइ माण्हू शैतान जे हमले खां बि महफ़ूज़ रहंदो जॾहिं हज़रत आदम खे शैतान सजदो कोन कयो अल्लाह फरमायुसि फखरुज इन्नक रजीम निकुर शैतान मूं जॾहिं तोखे हुकुम ॾिनो त आदम खे सजदो कर छो नथो सजदो कयो हज़रत आदम जी बेअदबी कई हुई अल्लाह सां ॻाल्हाइण लॻो ख़लक़तहू मिन ख़लक़तनी मिन ख़लक़तहू मिन तीन या अल्लाह तो उनखे मिट्टी मां पैदा कयो आहे व ख़लक़तनी मिन नार मूंखे बाहि मां पैदा कयो अथई अना ख़ैरुम मिनहु मां उन खां भलो आहे तो मूंखे बाहि मां पैदा कयो उनखे मिट्टी मां पैदा कयो थी तंहिंजे करे मां हिनखे सजदो कोन कयो गुरूर कई वॾाई कई तकबुर कई अल्लाह फरमायुसि निकिरी वञ अल्लाह के बाद में अर्ज़ करण लॻो या अल्लाह
ताला जंहिंजे करे तो मूंखे जन्नत मां ॿाहिरि कढियो आहे इहे जॾहिं दुनिया में हेठि ईंदा मां इन्हनि जे मथां हमलो कंदुसि मां इन्हनि जे साॼे खां वेहंदुसि मां इन्हनि जे खाॿे खां वेहंदुसि मां इन्हनि जे अॻियां बि वेहंदुसि मां इन्हनि जे पुठियां बि वेहंदुसि मथां खां बि ईंदुसि हेठां खां बि ईंदुसि हर पासे खां अची मां इन्हनि खे गुमराह कंदुसि इन्हनि खे तुंहिंजे रस्ते तां हटाईंदुसि पर शैतान खे ख़बर हुई त हिकु अहिड़ी बि अल्लाह जे बंदनि जी जमात हूंदी जंहिंजे मथां मुंहिंजो कब्ज़ो कोन हली सघंदो अल्लाह खे दुनिया ला अल्लाह इल्ला इबादक मिनहुमुल मुखलसीन जेके तुंहिंजा इखलास वारा सच्चा बाना हूंदा उन्हनि ते मुंहिंजो कब्ज़ो कोन हलंदो बाक़ी ॿियनि खे मां गुमराह करण जी कोशिश कंदुसि अल्लाह फरमायसि वञ तूं बि जहन्नम वेंदे जेको तुंहिंजे कढ लॻंदो सो बि जहन्नम में वेंदो पर जेको मुंहिंजे महबूब जे वलीअनि दोस्तनि लेकर सालिहनि जे पुठियां वेंदो यादि रखजां शैतान तूं पाण बि मञी थो त उन्हनि जे मथां मुंहिंजो कब्ज़ो कोन हलंदो मां रब बि तोखे ॿुधायां थो त मुंहिंजा जेके बंदा हूंदा मुंहिंजा बाना हूंदा उन्हनि ते को बि तुंहिंजो तसल्लुत ऐं ग़लबो कोन हलंदो उहे तोखां महफूज़ रहंदा पोइ जेके नेक सालिह हूंदा उन्हनि ते शैतान जो ग़लबो असर कोन कंदो जेको उन्हनि जे सोबत में वेठल हूंदो उन ते बि शैतान ग़ालिब कोन ईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन हिकमत जे करे अल्लाह फरमायो वकूनू मअसादिकीन सच्चन सां गॾु हुजो छो त इन्हनि जे मथां शैतान ग़ालिब न थी सघंदो जेको इन्हनि सां चिबड़ियल हूंदो इन्हनि जे दामन सां वाबिस न हूंदो उहो बि शैतान जे तसल्लुत खां महफूज़ सुभान अल्लाह नेकनि जी सोबत उहा आहे हेॾे निहारियो पाण में न हेॾे निहारियो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिन जी सोबत इहा आहे तव्हां सां त मां अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं इंसान आहियूं पर तव्हांखे असहाब कहफ जी ख़बर आहे सूरत कहफ जे अंदरि उन्हनि जो वाक़ियो मौजूद आहे दकियानूस बादशाह सां पंहिंजे दीन खे बचाइण जे लाइ ॿाहिरि निकिता हुआ इमाम राज़ी खे खोलियो इमाम कुर्तुबी खे खोलियो उन्हनि जे तफ़सीरनि में लिखियो पियो आहे जॾहिं असहाब कहफ जा उहे साथी अल्लाह जा नेक सालिह बानाई राति जो ॿाहिरि पे निकिता त हिन बादशाह ज़ालिम खां पंहिंजे दीन खे बचायूं ईअं ॿार जो निकिता राति जो वॻड़ो हो त हिकिड़ो कुतो वेठो हुन ॾिठो त भाई वञनि पिया त हुननि जे पुठियां लॻी हुननि खणी कुते खे जीअं माण्हू भॼाईंदो आहे भॼायो थोरो भॼी वियो ही अॻिते हलिया त वरी कुतो पुठियां ॿ टे भेरा जो ईअं थियो कतबी भी लिखियो राज़ी भी लिखियो ॿियनि मुफ़स्सिरनि में लिखियो कुते हीअं मुंहुं पंहिंजो आसमान ॾे कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह न ॻाल्हाईंदो त तक़ीर खे कदुसि बंदि सुभान अल्लाह थोड़ा सा सुभान अल्लाह मथे करे सुभान अल्लाह कुते हीअं आसमान ॾे निहारियो अॻियूं पंहिंजूं जेके टंगूं हुयसि मुफ़स्सिरीन किराम लिखियो आहे उन्हनि खे हीअं मथे खईं जीअं दुआ जे लाइ माण्हू हथ खणंदो आहे सुभान अल्लाह हथ कहीं आसमान दे पेर आसमान दे करे अल्लाह जे हुजूर में अर्ज़ कई पंहिंजे ज़ुबान हाल सां या अल्लाह ज़ुबान ताहे पर ॻाल्हाइण जी ताक़त कोन्हे या अल्लाह ॻाल्हाइण जी ताक़त दे त तुंहिंजे दोस्तनि सां कुझु ॻाल्हायां अल्लाह उनखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी कुते उन अल्लाह जे वलीअनि सां ॻाल्हायो मूंखे पोइते छो था धिकियो उन्हनि चयो इन जे करे जो तूं कुतो आहे ऐं कुते जो कमु आहे कंहिं न कंहिं शइ खे ॾिसंदो माण्हूअ खे कुते ॿिए खे ॿिले खे ॿी कंहिं शइ खे भौंकंदो आहे मतां रस्ते में तूं भौंकी असां सतक्यानूस उन जे सिपाहियुनि खां लिकी छुपी ॿाहिरि पिया वञूं मतां असांखे ॾिसनि त वरी दकियानूस वटि ज़ालिम असांखे ज़ालिम वटि वठी वेंदा जे तूं भौंकंदे हू सुजाग थी पवंदा
वरी असांजी गिरफ्तारी थींदी पकड़जी पवंदासूं तंहिंजे करे तोखे पोइते था मोकिलियो कुते चओ अल्लाह जा वली मां कुतो ज़रूर आहियां भौंकण बि कुते जी आदत आहे पर तव्हां सां आदत थो कयां तव्हां सां गॾु हूंदुसि किथे बि कोन भौंकंदुसि ज़ोर सां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान वो 2 मिंटनि जी नेकनि जी संगत हुजे न त मूं दादा कुते में बि आदतूं पैदा थी करे चओ सुभान अल्लाह हे कुतो आया भौंकंदुसि न आदत माना पंहिंजी तबियत ख़तम पंहिंजी आदत ख़तम जेका भौंकण जी आदत आहे माना इंसान तो इंसान आहे पर जेकॾहिं जानवर बि गॾिजी पवे त मुंहिंजा साईं उन में बि इनकलाब अची वेंदो बेशक पक चीज़े पक कोन भौंकंदुसि जो अचो न भौंकंदे त हली असाबे कफ अॻियां कुतो पुठियां गार जे अंदर विया गार जे अंदर वञण जे वाक़े खे बि अल्लाह क़ुरान में बयान फरमायो सुभान अल्लाह सुभान भला हू त इंसान आले का सालेहा वलीहा खुदा जा दोस्त हा पर कुत्ते जे ज़िक्र करण जी कहिड़ी ज़रूरत अल्लाह जो शान आहे बराबर हुयो कुतो पर नेकन सां गॾु लॻियो त क़ुरान उन जो बि ज़िक्र अल्लाह क़ुरान में उन जो बि ज़िक्र बयान फरमायो वो कीअं आयो अल्लाह बयान फरमायो असाबे कफ अंदर विया अल्लाह बयान फरमायो अंदर उन्हनि जी कैफियत कहिड़ी हुई अल्लाह उनखे बि क़ुरान में बयान फरमायो गार में कहिड़ी जाइ ते आहे सिज खां साम्हूं आया सिज खां हटियल आहे उनखे बि अल्लाह बयान फरमायो सिज निकिरे त रोशनी उन्हनि जे मथां पइजी वञे पर क़ुरान फरमायो असाबे कफ खे पासे ते कोन कयो वियो हू त कार में उन जगह ते ई रहिया पर अल्लाह क़ुरान में फरमायो आहे सिज जॾहिं उभरंदो हो त बि उन्हनि खां पासो वठंदो हो जॾहिं सिज लहंदो हो त बि पासो वठंदो हो ताकि अल्लाह जे वलीअ जे मथां रोशनी मुंहिंजी न पवे तपश न पवे तपश जे करे उन्हनि खे तकलीफ़ न अचे जो वली कंहिं जाइ ते आराम थींदो आहे ऐं सिज जी तपश हुन जे मथां अचणी हुजे त क़ुरान इन ॻाल्हि जा शाहिद आहे अल्लाह सिज जे रूट खे तब्दील फरमाईंदो आहे वलीअ जे मथां ख़ुदा उस तपश खे कोन बर्दाश्त कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह क़ुरान फरमाए तो जैसे लहे तो वो ये पासो अचो वञे उभरे त पासो अचो हेॾो सारो सिज ज़मीन खां वॾो पर जे उभरे ज़ाहिरा सिज जी तपश आहे हीअं कार जे मथां जो अचे त कार में अंदर हली वञे अल्लाह जो हुकुम सिज पासो कर मुंहिंजा दोस्त सुता पिया सुभान अल्लाह सुभान सिज जो रस्तो ख़ुदा बदिलाईंदो आहे इको हदीस जी ॻाल्हि कोन्हे जेको उन्हनि मथां ठुको लॻाबा ज़ईफ़ आया ही आया हुआ हे त अल्लाह जो क़ुरान आहे माना ख़ुदा जा दोस्त उहे आहिनि अच्छा उन जो ज़िक्र त थियो पर उहो कुतो उते कीअं वेठो उन जे वेहण जे कैफ़ियत खे बि अल्लाह क़ुरान में सुभान अल्लाह तॾहिं हुन जे कुते खे ॾिसी त उहो कल्बुहुम उन्हनि जो कुतो बासितुल विछाईंदड़ हो ज़िरा आई है पंहिंजियूं अॻियूं टंगूं बिलवसीद उन्हनि जे चाउठ ते हो अंदर ही वेठो चाउठ ते कीअं वेठो हो उन जे वेहण जे कैफ़ियत खे बि अल्लाह क़ुरान में बयान फरमायो छो त हे को आम कुतो कोन हो हे उहो कुतो हो जेको नेकन वलीअ जे पुठियां लॻो सुभान अल्लाह हाणे जेकॾहिं इन कुते जो ज़िक्र क़ुरान में अचे ऐं इन ई अंदाज़ सां अचे जो इन जे वेहण जी कैफ़ियत खे बि अल्लाह क़ुरान में बयान फरमाए थो इहो रुॻो सिर्फ़ छाजे करे जो ख़ुदा जे दोस्तनि जी सुहबत इख़्तियार कई अबा इन कुते इख़्तियार कई उन जो इन अंदाज़ में क़ुरान में ज़िक्र ऐं जेकॾहिं इंसान हुजे मुस्लमान हुजे उहो वलीअ जी सुहबत इख़्तियार करे त ख़ुदा उन खे कीअं ई अकेलो छॾींदो वलीअ जे सदके उहे बि जन्नत में सुभान अल्लाह
सुभान अल्लाह लहन किस्मन जा जानवर हन लहन किस्मन जा अल्लामा आलूसी तफसीर रूल मानी में लिखो आहे 10 किस्म जा जानवर आहिन जानवर पर क़यामत जे ॾींहुं जन्नत में वेंदा हुजूर जी दाची कुसवा क़यामत जे ॾींहुं जन्नत में वेंदी हज़रत हुज़ैर अलैहिस्सलाम तराज़ होश जे सवार थी आयो उहो क़यामत जे ॾींहुं जन्नत में वेंदो ओ यो असहाब कहफ जो जेको बुतो आहे न इहो बि क़यामत जे ॾींहुं जन्नत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब इहो वेंदो त हुजूर जी उम्मत वलियन जी आशिक़ की कान्हे सुभान अल्लाह रात जो ही टाइम थियो काफी देर का वेठा इशा खां बाद में वो 9 वगे जलसो शुरू थियो जॾहिं महिल बि शुरू थियो अवां वेठा रहियो ज़ाहिरा आया टाइम कढी आया उजागो कयो ख़र्च करण वारनि ख़र्च कयो ये आसानी सां त को बि कम कोन थींदो आहे अवां जो अचण में माशाअल्लाह पंहिंजे जाइ ते ख़र्च करण वारनि जो उहा बि पंहिंजे जाइ ते दिलेरी हूंदी आहे माण्हू कंदो आहे मक़सद छा हूंदो आहे मक़सद आहे त अलाह बि थिए राज़ी रसूल बि थिए राज़ी जंहिंजी यारी था मल्हाए उहो बि थिए राज़ी असां खणी जो गुनाहगार हुजऊं छो त गौसे आज़म फरमायो आहे त ठीकु आहे जेकॾहिं मुंहिंजो गरीब मुंहिंजो मुरीद जेकॾहिं गुनाहगार हूंदो उहो जेकॾहिं नेक न आहे अन जय्यदुल पाण फरमायो हे नेक न आहे पर मां अब्दुल कादिर जीलानी त नेक आहियां नारा पीर नारा पीर चलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाबू सुभान तो हुआ जो दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जीलानी जा खोड़ तव्हांखे मिलंदा अॼु बि गौसे आज़म खे त 1000 साल गुज़री विया पर अॼु बि तव्हांखे मिलंदा जेके चवंदा साड़ सड़िया त पीरान पीर सैयद कोन्हे मां अल्लाहु अकबर सैयद कोन्हे तौबा चलो बाबा इहो न ॻाल्हायो अहिड़ो न ॻाल्हायो अहिड़ो न ॻाल्हायो ॿारनि खे हेॾे निहारियो सुभान अल्लाह वरी आवाज़ सां अया ज़ोर सां मुरे निहारे वरी आवाज़ सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ असांजी स्टेज हुजे वंगार को ॿियनि जी अचे वहे असां बर्दाश्त कंदासीं जेको गौसे आज़म खे सैयद न मञे पोइ उन्हनि जी अचे वंगार वहे सुन्नी बर्दाश्त कोन कंदा असां अक़ीदे जे मामले में कंप्रोमाइज़ कोन कंदासूं असांजो अक़ीदो उहो ई आहे जेको हज़रत गौसुल आज़म जो अक़ीदो हुजूर जे सहाबा जे बारे में जेको पीराने पीर जो अक़ीदो असांजो अक़ीदो हुआ हुजूर जे अहल बैत जे बारे में जेको गौसे आज़म जो अक़ीदो आहे असांजो उहो ई अक़ीदो आहे असांजे स्टेज तां पैगाम उहो वेंदो जेको तरीक़त जे चइनी सिलसिलनि जे मुताबिक़ हूंदो हज़रत गौसे आज़म जे अक़ीदे जे मुताबिक़ हूंदो उन जे तालीमात जे रोशनी में हूंदो मार्द कयो अहिड़ा सार सॼा अॼु बि आहिनि जेके गौसे आज़म खे वली ख़ुदा जो त पंहिंजे जाइ ते सैयद मञण लाइ तयार न आहिनि तूं न मञींदे त तुंहिंजे न मञण सां कुझु बि कोन थींदो गौसे आज़म खे ख़ुदा उहो मक़ाम अता फरमायो आहे जो औलिया में ईअं निशावर बीठो आहे जीअं नबियनि में मदीने वारो सभिनी खां वधीक सुभान अल्लाह सुभान दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जीलानी जा दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जीलानी जा बिन दालन छा खेने मिलियो छा बिन दालन छा खेने मिलियो छा जियरे पातों जियरे ज़ंजीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वठ सठ लॻी पई अथनि
छड़न मुहर्रम अचे कहिड़ो हाल थन जेरे ही उनखे सदा मिली आहे न मन तूं पीराने पीर खे त तुंहिंजो हशर कहिड़ो थो ख़राब थिए अल्लाह गौसे आज़म जे हथ में विलायत हुजूर वटां ईंदी आहे दरवाज़ो हज़रत अली साईं जो आहे पर मिलंदी तॾहिं जॾहिं गौसे आज़म मोहर लॻाईंदो न त भली पियो पिने अवां राफ़िज़न में ॾिसो अवांखे हिकु बि अल्लाह जो वली न मिलंदो वली मिलंदा न को तव्हांखे न मिलंदा राफ़िज़न में बि न मिलंदा ख़ारिजन में बि न मिलंदा वली तव्हांखे मिलंदा त सिर्फ़ अहले सुन्नत व जमात में यारहीं ॿारहीं जंतुनि जी गैया रिज़्क़ में बरकत तनखे पईया यारहीं ॿारहीं जंतुनि जी गैया रिज़्क़ में बरकत तनखे पईया पर हम जोड़ा हिल होना आइंदा थींदा छोना अमीर तालिब मुझो मुर्शिद तू दुनिया जर पर दम दस्तगीर कसम खुदा जो क्या मत ताई फैज़ा प्या वठंदा पीर फकीर तालिब मुझो मुर्शिद तू भली न्यू जदुरिया में वेठो पर याद रखजो मुसलमानो मां तव्हांखे ॿुधायां थो अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारुनि में अॼु बि ज़िंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां क़ुरान मां दलील ॾेई सघां थो क़ुरान फरमायो मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा अल्लाह जो क़ुरान फरमाए थो जेको बि सालिह अमल कंदो आहे मर्द हुजे या औरत हुजे नेक अमल करे पर हुजे मोमिन क़ुरान फरमाए थो असां उनखे पाकीज़ा ज़िंदगी ॾींदा आहियूं आलम लिखियो आहे उहा पाकीज़ा कहिड़ी ज़िंदगी आहे कहिड़ी पाकीज़ा ज़िंदगी आहे आलमन फरमायो त उहा बरज़ख जे अंदरि आहे क़ब्र जे अंदरि आहे जेका अल्लाह वलियनि खे ज़िंदगी अता फरमाई आहे शहीद मज़ारुनि में ज़िंदा हूंदा आहिनि चओ सुभान अल्लाह अल्लाह जो क़ुरान फरमाए थो अंबिया भी पंहिंजे मज़ारुनि जे अंदरि ज़िंदा हूंदा आहिनि औलिया भी मज़ारुनि में ज़िंदा आहिनि क़ुरान त ॿुधाए थो हुज़ूर जी हदीस बि ॿुधाए थी हिकिड़ो काफ़िलो आयो खीमो कंहिं जाइ ते उन्हनि लॻायो अंदरां हेठां क़ब्र जा निशान कोन हा पर राति जो टाइम आयो क़ब्र मां आवाज़ पे अजो आयो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर क़ब्र मां आवाज़ पे आयो साहबा हुजूर खे ॿुधायो साईं फरमायो यो क़ब्र वारो ज़िंदगीअ में दुनिया में सूरत मुल्क पढ़ंदो हो अॼु बि पंहिंजे क़ब्र में रोज़ानो सूरत मुल्क पढ़े थो क़ुरान क़ब्र में जंहिं पढ़ियो ज़ाहिरा ज़िंदा आहे मुर्दा कोन पढ़ंदो आहे तंहिंजे करे नेक सालिह बि मज़ारुनि में ज़िंदा हूंदा हज़रत सैयदना गौसे आदम त वलियनि जो सरदार आहे वलियनि जो सरताज आहे उहे बि पंहिंजे मज़ार मुबारक जे अंदरि ज़िंदा आहिनि ऐं महबूब सुभाणी जो फरमान आहे मता सम्झी मां वेठो न्यू जदुईअ में आहियां गौसुल आदम त बगदाद में आहे पर न बजतुल असरार में मौजूद आहे गौसे आदम जो फरमान आहे इन यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्द पाण फरमाईंदा मुंहिंजो हथ मुंहिंजे मुरीदनि जे मथां ईअं आहे जीअं आसमान ज़मीन जे मथां ज़मीन जो इंच बि आसमान खां ॿाहिरि न आहे मुंहिंजो हिकु मुरीद बि मुंहिंजे हथ खां ॿाहिरि कोन्हे को पंहिंजे जाइ ते
दलील हल पर देवबंद जो मौलवी आ रशीद अहमद गंगोही उन जो नालो आ फतावा रशीदिया उन जो किताब आ उन खां यो सवाल थियो त वली पंहिंजे मज़ारुनि में ज़िंदा आहिनि या न लिखे तो शहीद ज़िंदा आहिनि अंबिया ज़िंदा आहिनि अंबिया जो मक़ाम त शुहदा खां बि मथे आ जॾहिं हेठि मक़ाम वारा ज़िंदा आहिनि त नबी कीअं ज़िंदा हूंदा वो लिखे तो नबी बि ज़िंदा शहीद बि ज़िंदा वली बि पंहिंजे मज़ारुनि में ज़िंदा आहिनि ईअं ज़िंदा आहिनि जी हाणे सूरत मुल्क वारी हदीस तव्हांजे अॻे मूं बयानु कई आहे गंगोईअ जो किताब आहे इमदाद सुलूक उन पंहिंजे इमदाद सुलूक किताब में मौलवी रशीद अहमद गंगोही देवबंद जो मौलवी लिखी वियो आहे चए तो मुर्शिद जो जिस्म मुरीदन खां परे हूंदो आहे पर मुर्शिद जो रूह पंहिंजे मुरीदन सां गॾु हूंदो आहे मुर्शिद भली किथे बि हुजे जिस्म खणी उन जो परे थी सघे थो हज़रत गौसे आज़म जो जिस्म त बगदाद में आ पर रूह मुबारक हर मुरीद सां गॾु सैयदना गौसे आज़म तरह फरमायो मुंहिंजो मुरीद मशरिक़ में मां मग़रिब में जेकॾहिं उन जे उघड़ तां पर्दो खुली पवे सदन हुन जो कमु ढकणु अब्दुल कादिर जीलानी जो कमु हूंदो इन जे करे जो गौसे आज़म जी रूहानियत असां सां गॾु आहे इहा ॻाल्हि त रशीद अहमद गंगोही बि मञे वियो आहे अबाजी कॾहिं मुर्शिद आम मुर्शिद जे लाइ गंगोही साहब इहा ॻाल्हि लिखी वियो आहे त उन्हनि जी रूहानियत पंहिंजे मुरीदनि सां गॾु हूंदी आहे त गौसे आज़म जो त उहो शान आहे जो मौलाना रूमी फरमायो गौसे आज़म दरमियाने औलिया जो मोहम्मद दरमियाने अंबिया हज़रत गौसे आज़म जो शान मकाम मर्तबो वलियन में ई आहे जीअं नबियन में मदीने वारे जो मकाम मथे सुभान अल्लाह अब आए न चो सुभान अल्लाह जो अल्लाह असांजे नबीअ खे आख़िरी नबी करे मोकिलियो चओ सुभान अल्लाह हुजूर ते हुस्न खे अल्लाह ख़त्म कयो जमाल हुजूर ते ख़त्म कयो फज़ाइल खे हुजूर ते ख़त्म कयो मनाक़िब के हुजूर ते ख़त्म कयो रिसालत बि मुस्तफ़ा ते ख़त्म फरमाई त नबूवत के भी अल्लाह मुस्तफ़ा ते ख़त्म फरमाई सुभान अल्लाह क्या खबर कितने तारे खेले छुप गए क्या खबर कितने तारे खेले छुप गए पर न डूबे न डूबा हमारा नबी सबसे आला सबसे बाला नबी गमज़दो को रज़ा मुयददी जेके है सुभान अल्लाह आला हज़रत जे गमगीन हन उन्हनि खे वञी मुबारक करे चओ सुभान अल्लाह गमज़दो को रज़ा मुयददी जेके है छो बेकसों का सहारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताब जो सबसे सबसे बाला ये जो हुजूर जो शान सभिनी खां मथे नबियन में ये वलियन में पीराने पीर जो मकाम सुभान अल्लाह परे खां मुरीद हिकिड़ो हलियो बगदाद में वञा गौस आज़म जी ज़ियारत भी कया मुरीद भी थिया हेरे तवज्जो कयो बस आखिरी ॻाल्हि सुभान अल्लाह वञा
खबर बिना अलाए केॾी महिल शुरू थियो मोबाइल मुंहिंजे साम्हूं पई आहे पर टाइम यार अॻिते पुठिते थी वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ परे खां आयो पतो पर इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो सैयदना गौसे आज़म पहिरियां विसाल फरमाए चुका हा जन्म पीराने पीर जो पहिरीं रमज़ान ते चओ सुभान अल्लाह विसाल 11 तारीख़ ते उहा त पाण यारी शरीफ़ उन निस्बत सां मल्हायूं विसाल माना ख़ुदा जे ज़ात सां मिलण चओ सुभान अल्लाह वलीअ जो विसाल असां वांगुरु थोरी थींदो आहे ऐं गौसे आज़म जे फुतूल गैब जे आख़िरी मकाले में लिखियो पियो आहे पाण फरमायो ख़बरदार मूंखे ॿियनि जे मथां क़यास न कजो ॿियनि खे मूं ते क़यास न कजो ऐं मूं ते ॿियनि ते क़यास मूं ते मथां ॿियनि खे क़यास न कजो अल्लाह मुंहिंजे मक़ाम खे बुलंद फरमायो आयो गौसे आज़म जो त विसाल मुबारक थी चुको जी काॾे वञा ज़ियारत बि न थी जी आयो आहे महबूब सुबानीअ जे मज़ार ते मज़ार शहर में मज़ार जी ज़ियारत कयां मज़ार वटि आयो पी करे अधु करे थो क़िबला मां परे खां आयो आहियां बैत कान थी सघी ज़ियारत बि कान थी सघी पर हाणे ईअं को न वञिबो महिरबानी फरमाए ज़ियारत बि कराए बैत बि कराए त पोइ वापसि वञा वली ज़िंदा होना जो सुभान अल्लाह वरा सा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह जेके नथा मञनि न उन्हनि जे घरनि जा किताब खोलियो नानो तू भी बन खंबो जेरो थी आयो मौलविन जे मदरसे में मौलविन के ठाणे थी अशरफ अली थानवी जो ॾाढो मान खां बाद में रोजानो कब्रस्तान मां उथंदो मिठाई जे दबे समेत पंहिंजे घर अचे पहुचो हींअर दुकान बंद हूंदा मिठाई या खुलियल पता किथे खणी खुलियल हुजे छो त हाणे दौर ॿियो आहे पर पोइते जेकॾहिं माण्हू 100 साल पोइते वञो उन टाइम ते त देर ताईं त दुकान खुलियल हुजे इहो ख़्याल ई कोन्हे हीउ जो हमरा राति जो उथंदो त मिठाई किथां खणंदो दुकान बंद लगे तो माना हे एड़ा हिन जा वडा होशियार हा माना जेरे त चोरीअ खां कोन मुड़िया पर मोए बि चोर हा जो पराई मिठाई दुकान जोरे घर में खणी तारो तो साल उन्हनि ते उथंदो न मिठाई किथां आणींदो असां त इहो ई था सम्झूं कि जे खाटर वञी हलंदो हूंदो बहरहाल छानवीअ जो ॾाढो पाण थो लिखे त रोज़ानो ईंदो हो घर में जी ॻाल्हि कंहिंसां बि न कजो त हर रोज़ ईंदुसि मां बि ईंदुसि मिठाई बि पहुचंदी ॻाल्हि कंदव त मिठाई बि बंदि मुंहिंजो अचण बि बंदि जे थानवीअ जो ॾाढो रोज़ानो मरण खां बाद में मिठाईअ समेत घर पहुची सघे थो त पोइ गौसे आज़म बि पंहिंजे मुरीद लाइ मज़ार मुबारक जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह फज़हर الغوث الأعظم من مرقده सैयदना गौसे आज़म पंहिंजे मदार मां ॿाहिरि निकिरी आया मदार खुली गौसे आज़म ॿाहिरि आया पाण फरमायो हथ उर्ते कर हथ में ॾे हथ में ॾिनई पाण फरमायो मुरीद बि कयो मां नाइब बि कयो मां ख़लीफ़ो बि कयो मां वली बि कयो मां त पीर बि कयो मां तो पे चयो तो ज़ियारत थे ऐं मुरीद थिया हाणे ज़ियारत बि थी मुरीद बि थे ख़लीफ़ो बि थे वली बि थे पीर बि थे हथ में ॾिनई विलायत जा सभु दर्जा उनखे करार ॾेई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वंडो मिले दरवाज़े वॾे खाली वञो कीअं तुझे तॾहिं मोहब्बत जी ॻाल्हि ॿुधायो थो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह सफ़ा बिल्कुल अदब एहतराम सां अदब एहतराम सां बिल्कुल अदब एहतराम सां सफ़ा बिल्कुल अदब एहतराम सां अब अकीदो आहे न मोहब्बत आहे न ये यारी कंहिंजी आहे गौसे आज़म चओ यारी कंहिंजी जिथे यारी गौसे आज़म जी उहो तॾो गौसे आज़म मां हवालो थो ॾियां वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह चवंदो शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी के सब मञनि असां बि मञूं देवबंदी त घणो मञे वहाबी उन
जे नाले सां तंज़ीमूं ठाहियूं शाह वलीउल्लाह जे फिक्र खे अॻिते करण जे लाइ हुननि तंज़ीमूं ठाहियूं गुलाम मुस्तफ़ा कासिमी हिननि जो ख़ौफ़ थी वियो आहे हुन त बाक़ाइदा हैदराबाद में इदारो खोलियो शाह वलीउल्लाह जे फिक्र खे अॻिते खणण जे लाइ शाह वलीउल्लाह चवे थो हज़रत मिर्ज़ा मज़हर जाना नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग उन पंहिंजे किताब में पंहिंजो मुकाशिफ़ो ज़िक्र कयो आहे त उन मुकाशिफ़े जे दुनिया में मूं ॾिठो हिकिड़ो मैदान आहे उन जाइ ते हिकिड़ो सुभान अल्लाह गुंबज़ ठहियो पियो आहे अल्लाह जा वली उन मैदान ते मौजूद आहिनि पर समूरनि खे इंतज़ार आहे कंहिंजे अचण जो मूं ॾिठो त सम ॿिया अल्लाह जा वली पंहिंजे जाइ ते आया पर सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अची रहियो हो मूं ते पुछा कई हे छा जो मामलो आहे छा माजरा आहे नेक साले वली ख़ुदा जा पिया अचनि ख़ुदा जो वियो हिन जाइ ते हज़रत गौसे आज़म जी महफ़िल आहे सैयदना गौसे आज़म जे ज़िक्र जी महफ़िल आहे ईअं सम्झो यारीअ जी महफ़िल आहे अॼु औलिया अल्लाह जी जमात हिन जाइ ते जमा थी रही आहे अबा वॾा वॾा अल्लाह जा वली बि आया सैयदना गौसे आज़म में तशरीफ़ थी आया महफ़िल पीराने पीर जी यारी गौसे आज़म जी तंहिंजे करे महफ़िल बि उन्हनि जी ज़िक्र बि उन जो यारी बि उन जी तदो बि उन जो ई आहे मुझे ईमान पकवा त इंशाअल्लाह खाली कोन वञबो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह वंडो मिले तसव्वुर में अर्ज़ कयूं मेहरबानी इंशाअल्लाह थी वेंदी साईं वंडो मिले दरवाज़े वॾे तां खाली वञूं कीअं तुंहिंजे तॾे तां वंडो मिले दरवाज़े वॾे तां खाली वञूं कीअं तुंहिंजे तॾे तां वाक जा वर्तावा ही सब परतावा नंढड़ा वॾड़ा कुल सगीर कबीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं दुनिया जा रबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं अल्लाह ताला तवा असांजी हाज़िरी क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन उठे भी सारी जमात सलात या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका